आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास चयो आहे त जॾहिं खां वफ़ाक़ में मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई आहे, आज़ाद कश्मीर हुकूमत लाइ ॾींहों ॾींहुं मसइला पैदा थींदा पिया वञनि। हाणे सूरत हाल उहा आहे त गुज़िरियल महीने जी पेंशन बि ऐं पघारनि लाइ पैसा नाहिनि। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल सहाफ़ियुनि खे ॾिनल डिनर खे ख़िताब कंदे आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास चयो त सियासत खे पोइते छॾे मुल्क जी मज़बूतीअ लाइ हथ अॻिते वधाइण घुरिजनि त जीअं आज़ाद कश्मीर जे अवाम खे मुश्किलातूं पेश न अचनि, पर उन ते केर बि तवजो न पियो ॾिए। सरदार तनवीर इलियास चयो त मीरपुर शहर में 203 फैक्ट्रियूं हुयूं, जिन मां अक्सर आज़ाद कश्मीर जी अॻूणे हुकूमत जे दौर में बंदि थी वयूं। हिन वधीक चयो त अॻु मुस्लिम लीग नून जी हुकूमत हुई ऐं वफ़ाक़ में इमरान ख़ान जी अॻुवाणीअ में तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हुई, पर इमरान ख़ान हिक ॾींहं लाइ बि हितां जे हुकूमत लाइ का मुश्किलात पैदा न कई। अॻियां वधी हर हंध ते हिन साकार कयो, पर जॾहिं खां वफ़ाक़ में मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई आहे, मसइला वधी विया आहिनि। तनवीर इलियास चयो त हिन खेनि वक़्तु ॾियण लाइ चयो हो, पर आज़ाद कश्मीर जो दौरो न करे सघिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत आज़ाद कश्मीर ते ध्यानु न पई ॾिए।